बुकेरा शरीफ वेझो ॻोठ बचायो लाशारी में ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां बुकेरा शरीफ पुलिस जी चढ़ाई औरतुनि ते वेश्याणो तशद्दुद 3 औरतूं सख़्त ज़ख़्मी टंडो अलहयार खां हैदराबाद मुंतकिल। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ वेझो ॻोठ बचायो लाशारी में ज़मीन जी 3 एकड़नि तां हलंदड़ तकरार तेज़ थी वियो। बुकेरा शरीफ पुलिस ज़रई ज़मीन ते चढ़ाई करे मर्दनि ऐं औरतुनि ते वेश्याणो तशद्दुद कयो। औरतुनि ते तशद्दुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। मिसमात धाणो लाशारी मिसमात हाकिमज़ादी मिसमात हुस्ना लाशारी ऐं ॿियनि औरतुनि जो चवणु आहे त मुंहिंजे हिसे जी ज़मीन ते मुंहिंजा भाउ लखानो लाशारी, मोहम्मद हसन, खैरू लाशारी ऐं भाइटिया जावेद लाशारी, बाबू लाशारी कब्ज़ो करण था चाहिनि ऐं बुकेरा शरीफ थाणे जो SHO सरदार चांडियो मुंहिंजे भाइरनि ऐं बासर धुरियुनि जे चवण ते असां मथां चढ़ाई करे घर ड्राहे छॾिया ऐं असां मथां वेश्याणो तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी कयो आहे। हुननि SSP टंडो अलहयार ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त असांजी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं बुकेरा शरीफ पुलिस जे अमलदारनि ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।